साथियों, तव्हां सां मुखातिब आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे यूट्यूब चैनल मज़लूमनि जी आवाज़ में। क़ौमूं उहे तरक़ी कंदियूं आहिनि जंहिंजा रहबर रहज़न न पर रहनुमा हुजनि। जिते क़ौमूं तहरीकूं जॾहिं हलाइनि त उहे पंहिंजी तक़दीरुनि खे तब्दील करे छॾनि। पर मोहतरम साथियों, बदकिस्मती असांजे मुल्क जी स्पेशली सिंध जी, जॾहिं सिंध जी हुकूमत पंहिंजे मख़सूस इलाइक़े जे मख़सूस टोले आङुरनि ते ॻणण जेतिरनि धाड़ेलनि ते कंट्रोल न करे सघे ऐं उहे पुरअमन शहरनि खे अगवा करे वञनि, उन्हनि खे मासूम ॿार उहे छोकिरा या छोकिरियूं उन्हनि धाड़ेलनि जे कब्ज़े में हुजनि ऐं उहे उतां आज़ादी न हासिलु करे सघनि ऐं असांजी सरकार उन्हनि खे आज़ादु न कराए सघे, त पोइ उहा बदकिस्मत क़ौम कहिड़ो मातम करे। अॼु सिंध जे उन्हनि सभिनी धाड़ेलनि सां मुखातिब आहियां। मुंहिंजा साथियो, तव्हां बि कंहिंजा बच्चा आहियो, तव्हांखे बि भेणूं आहिनि, तव्हांखे बि भाइर आहिनि, तव्हांजा बि अबा आहिनि, तव्हां जूं बि अमड़ियूं आहिनि। जॾहिं तव्हां कंहिं पीउ खां पंहिंजो बच्चो खसे अचो, जॾहिं माउ खां पंहिंजो जिगर जो टुकड़ो खसे अचो, जॾहिं भाउ खां पंहिंजो भाउ खसे अचो ऐं या भेण खसे अचो, त उन जे घर में छा थींदो हूंदो। तारीख़ अॼु बि हिंदुस्तान जे फूलन देवी खे यादि थी करे, सिंध जे परू चांडे खे अॼु बि यादि थी करे। जॾहिं परू चांडियो मरी वियो हो न, त उन ते 5000 अजरक मथां पिया हुया। उनखे फ़ौज मरी वञण खां पोइ पंहिंजी केप पंहिंजी टोपी लाहे करे उन्हनि खे मेहर जे थाणे ते जॾहिं उनजो लाश आयो हुयो, मां ख़ुदि उते वञी उनजो लाश ॾिठो हुयो, त उनखे फ़ौज सलाम कयो हुयो। छा हुयो? परू चांडियो हितों जे लुटेरनि खे लुटे करे उन्हनि खां पैसा वसूल करे उहे ग़रीबनि में नियाणियुनि में तक़सीम कंदो हुयो ऐं बेसहारनि जो सहारो बणिबो हुयो। ऐं फूलन देवी हिंदुस्तान जी जंहिं बि माण्हू सां उतां जो ज़ालिम जागीरदार ऑफिसर लुटेरो बदमाश गुंडो ज़्यादती कंदो हुयो, त उहा उन्हनि खां इंतिकाम वठंदी हुई। त अॼु उहा फूलन देवी उन वक़्तु लोकसभा माना क़ौमी असेंबली जे इलेक्शन लड़ी ऐं क़ौम उनखे उतां जो मेंबर मुंतख़िब कयो। इहा आहे अख़लाक़ियात, इहो आहे माण्हुनि जो भरजलो बणजणु, इहा आहे माण्हुनि जी मुहबत। तव्हां धाड़ेल त हूअं ई बि आहियो, पर तव्हां कंहिं बि ताक़तवर माण्हू सां को बि तव्हांजो टक्कर कोन्हे। हितां जो ताक़तवर IG आहे, तव्हांजो उन सां को टक्कर कोन्हे। हितां जो ताक़तवर DIG आहे, उन सां तव्हांजो को टक्कर कोन्हे। हितां जो ताक़तवर हितां जो करप्ट ब्यूरोक्रेट आहे, उन सां तव्हांजो को बि ताक़तवर कोन्हे, टक्कर कोन्हे ताक़तवर सां। हितां जो करप्ट सियासतदान, उन सां तव्हांजो को बि टक्कर कोन्हे। इहो उन जे करे जो तव्हां उन्हनि खां डिॼो था। तव्हांजी हिते मुहबत माण्हू तव्हांजे लाइ तॾहिं पैदा कंदा पंहिंजे सीने में, जॾहिं हितां जे लुटेरनि सां लड़ंदव, उन्हनि खां नाणो खसींदव, उन्हनि खां भुंग वठी पैसा ग़रीबनि में तक़सीम कंदव, त हितां जा हीरा थींदव, हितां जा लीडर थींदव। हीउ मुंहिंजो जेको पैगाम आहे, मां सिंध जे उन्हनि सभिनी धाड़ेलनि जे नाले सां मनसूब थो करियां त तव्हां ग़रीबनि जे बचनि खे ख़ुदा अगवा न करियो। उहे मसूम आहिनि, उहे मज़लूम आहिनि। जेकॾहिं तव्हांखे पैसनि जी ज़रूरत आहे, त उन्हनि लुटेरनि खे लुटियो जिन तव्हां ई असांजो रतु पीतो आहे, जिन तव्हां ई असांजो मांस गोश्त असांखे जो खाई असांखे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो अथनि ऐं पाण अमीर बणिजी विया आहिनि। मूंखे उमेद इहा आहे त अॼु जेको मां इहे यूट्यूब चैनल मज़लूमनि जी आवाज़ में तव्हां सां मुखातिब आहियां, त सिंध जा धाड़ेलो अचो, त हितां जी लुटेरनि गासबनि बदमाशनि ऐं उन्हनि गुंडनि जो
घेरो तंग कयूं जिन तव्हां असांखे लुटियो आहे। महिरबानी।